मशाइक मां ख़बर आहे मथां पहुचाए पिया। अली अहमद डायरी जी रिपोर्ट मुताबिक़ मथां वारनि इलाइक़नि खां मेकारी ढोरी ॾांहुं ईंदड़ बरसाती पाणी समी घर उजाड़े छॾिया। सरकार कंहिं बि क़िस्म जी वाहुर करण लाइ तयारु नाहीं। ॻोठाणा मशाइक काज़ी अहमद खां गुज़रंदड़ मेकारी ढोरी मां गुज़रंदड़ पाणी दरिया सिंध में छोड़े न थियण करे ढोरी जो पाणी अवरटाप थी वियो। समी ॻोठ पाणी हेठि अची विया। कचा तोड़ी पका घर ढहण जो ख़तरो ॻोठाणनि में ख़ौफ़ छायल। यूनियन काउंसिल बहावल शाह जे ॻोठु सोनू डायरी, अली खान मरी, शकल खान मरी समेत बुडल शाह, रमज़ान डायरी, गोलो डायरी पिणु बुॾण जा ख़दशा आहिनि। जॾहिं त उतां जे ॻोठाणनि ॿुधायो त मेकारी ढोरी जो पाणी दरिया जे बंद सां लॻी चुको आहे। सरकार खे घुर्जे त हिते लिफ्टियूं लॻाए अॻे जीअं हाणे बि बरसाती पाणी खे पंहिंजे लंघंदा रवानो करे वधीक समी ॻोठनि खे बुॾण खां बचायो वञे। छो त घर किरण जे करे ख़तरे में केतिरा ई माण्हू अबाणा कख ख़ाली करे खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। सरकार खे घुर्जे त उन्हनि जी माली सहायता कई वञे।